कहते हैं कि घोटकी जो है वो तो कबायली इलाका है, वहां जो है सरदारों का चलता है। आज के बाद घोटकी सरदारों का इलाका नहीं है, घोटकी आपका है। घोटकी के औरतों का है और इंशाअल्लाह ताला मैं और आप मिलके आपके बच्चों के मुस्तकबिल के लिए मेहनत करेंगे, जिद्दोजहद करेंगे ताकि उनका मुस्तकबिल रोशन हो। घोटकी सरदारनि जो न पर आम शहरियुनि जो इलाइक़ो आहे। सिंध में समूरनि ॿोॾि मुतासिरनि जा घर ठाहे ॾेई रहिया आहियूं। घर ठाराइण लाइ घर जी मालिकाणीअ जे नाले सां अकाउंट ठाहिया वेंदा। ही औरतुनि खे मुआशी तौर ते अख़्तियार ॾियण जी कोशिश आहे। सिंध हुकूमत औरतुनि खे बिना व्याज जे कर्ज़ ॾींदी आहे। अवाम मौक़ो ॾिए त सॼे मुल्क जी औरतुनि खे ज़मीन जो मालिक बणाईंदासीं। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो घोटकी में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त महराण यूनिवर्सिटी ऐं IBA जा कैंपस घोटकी में खोलिया वेंदा। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी ज़िले में ॿोॾि मुतासिर औरतुनि खे घरनि जा मालिकाना हक़ ऐं सनदूं ॾेई छॾियूं। डिग्री कॉलेज ग्राउंड में मुनक़िद तक़रीब में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन, नासिर हुसैन शाह, मुकेश कुमार चावला, सरदार मोहम्मद बख्श महर, जाम इकराम धारेजो, बंगुल खान महर, ख़ालिद खान लुंड समेत ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में बहाली जो कमु हंगामी बुनियादनि ते कयो। असां ॿोॾि दौरान ई आबपाशी निज़ाम खे बहितर बणायो। ॾुखे वक़्त में मदद करण ते आलमी इदारनि जा थोराइता आहियूं। सिंध में ॿियनि सूबनि जी भेट में वधीक कमु कयो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां फंड्स न मिलण बावजूदि कमु कयो आहे। घोटकी में 70,000 खां वधीक घर असां अरेंज करे चुका आहियूं। 12,000 घर रहिजी विया आहिनि जिन ते कमु जारी आहे। मदई जी भरसा कच्चे में कल्होड़ा जुणेजा खूनी तकरार तां फायरिंग में 7 ॼणा क़तल, केतिराई ज़ख़्मी। जबर शाख थाणे जी हद। कल्होड़ा जुणेजा तकरार तां ॿीहर कर खयों। जदीद हथियारनि जो इस्तेमाल। मारिजी वियलनि में कल्होड़ा बिरादरीअ जा 6 ऐं जुणेजा बिरादरीअ जो 1 माण्हू शामिल। जुणेजा बिरादरी जो अब्दुल मजीद मारिजी वियो। ज़ख़्मियुनि में हुसैन बख्श, ॾाॾो जुणेजो, वहीद शामिल। कल्होड़ा बिरादरी जे मारिजी वियलनि में जानू उर्फ़ जान मोहम्मद कल्होड़ो, रमज़ान कल्होड़ो, वहीद कल्होड़ो, नज़ीर लियाकत ऐं बरकत कल्होड़ो शामिल। ॿिन्हिनि धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़। लाश वाक़े वारे हंधि पियल। पुलिस न पहुती। वधीक रतो छाण जो ख़दशो। इतिहादी हुकूमत जो मुद्दो अॼु ख़त्म थी वियो। पार्लिमानी मामलनि वारी वज़ारत क़ौमी असेंबली टोड़ण वारी समरी वज़ीर आज़म ॾांहुं माणे छॾी। वज़ीर आज़म असेंबली टोड़ण बाबति समरी सदर ॾांहुं माणींदो। समरी में तारीख़ जो खानो ख़ाली छॾियो वियो आहे। असेंबली टोड़ण जी तारीख़ ऐं वक़्त जो फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। निगरान वज़ीर आज़म लाइ हफ़ीज़ शेख, शाहिद खान अब्बासी ऐं जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जे नालनि ते मुशावरत जारी। MQM पारां निगरान वज़ीर आज़म लाइ कामरान तैसूरी ऐं नेशनल पार्टी तरफ़ां जस्टिस रिटायर्ड शकील जा नाला तजवीज़। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चवे थो निगरान वज़ीर आज़म जे नाले ते इतफ़ाक़ थी वियो आहे। अॼु कंहिं बि वक़्तु नाले जो ऐलान कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अपोज़िशन लीडर राजा रियाज़ जी मुलाक़ात हिकु भेरो ॿीहर मुलतवी। ज़रीन मूजिब राजा रियाज़ मसरूफ़ियतनि सबबि अॼु वज़ीर आज़म सां मुलाक़ात न करे सघंदो। राजा जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म लाइ मुशावरत करे 3 नाला फाइनल करे छॾिया आहिनि। हिन वक़्त ताईं नालनि बाबति वज़ीर आज़म सां का बि ॻाल्हि ॿोल नाहे थी। अमरीका पाकिस्तान में असेंबली टुटण ऐं आम चूंडनि बाबति बयान जारी करे छॾियो। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान जी सियासत जो फ़ैसिलो पाकिस्तानी अवाम खे पंहिंजे आइन ऐं कानून मूजिबि करणो पवंदो। पाकिस्तानी हुक्मरान आइन ऐं कानून ते अमल कनि। पाकिस्तान सां केतिरनि ई मामलनि ते गॾिजी कमु करण लाइ पुरज़्म आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI चेयरमैन के अटल जेल खां अडियाला जेल मुंतकिल करण बाबति दरख्वास्त ॿुधणी। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस
आमिर फारूक दरख्वास्त से ॿुधणी कई। PTI चेयरमैन जो वकील शेर अफज़ल मरवत अदालत में पेश। ॿुधणी जुमे जे ॾींहं ताईं मुलतवी। चीफ जस्टिस आमिर फारूक जो चवणु आहे त PTI चेयरमैन खे अटियाला जेल बदिरां डिस्ट्रिक्ट जेल अटक मोकिलण जो हुकुम कंहिं ॾिनो। कैदी जे जेल मुंतक़िलीअ जो फ़ैसिलो केरु थो करे, पुछी करे ॿुधायो वञे। नेपरा कराची वासियुनि लाइ बिजली ₹2.31 फ़ी यूनिट महांगी करे छॾी। बिजलीअ जे अघनि में वाधि जून जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। नोटिफिकेशन मूजिबि बिजली अघनि में वाधि 1 अगस्त जे बिलनि में लागू हूंदी। सिंध हाईकोर्ट सखर बेंच पाणी जे लंघनि तां बासरनि जा क़ाइमु कयल बंद हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। घोटकी वासी मोहम्मद अज़ीम महर ऐं ॿियनि जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। वकील चयो आहे त साले पट में बासरनि पारां पाणी जे लंघनि ते बंद ॾिना विया आहिनि। अदालत DC ऐं AC खे बंद हटाइण जो हुकुम ॾिनो आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े ज़ौब में CTD जी कार्रवाई। 3 दहशतगर्द मारिजी विया। कार्रवाई दौरान फायरिंग जी ॾे-वठ में 2 एहलकार सख़्त ज़ख़्मी। CTD तर्जमान चवे थो मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ु पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में CTD जो सर्च ऑपरेशन 8 शकी माण्हुनि खे थाणनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। ॻुझे इतला ते पाक कॉलोनी लियारी जे भरपासे वारनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो वियो। CTD तर्जुमान मूजिबि ऑपरेशन दौरान तलाश ऐप ज़रिए 88 शकी माण्हुनि खे चेक कयो वियो। अहमदपुर में पुलिस सहाफ़ी असगर खंड जे क़त्ल केस में मुलविस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। सहाफ़ी असगर खंड 1998 में वालिद खे क़त्ल कयो पलान कयो आहे। जवाबदार जो पुलिस आॾो एतराफ़। असगर खंड खे 2 ॾींहं अॻु हथियारबंदनि घर ॿाहिरां ओताक ते पिस्टल जा फायर करे क़त्ल कयो हो। SSP खैरपुर चवे थो जवाबदार अली गुल खंड खे वारदात में इस्तेमालु थियल पिस्टल समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार अली गुल खंड समेत 5 शकी जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। कश्मीर में RD 45 वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो क़त्ल। अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में शाहनवाज़ शर मारिजी वियो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। जेकबाबाद में नादरा ऑफिस वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। पीरसन औरत फौत 2 ॼणा ज़ख़्मी। हादसे में पीरसन औरत रफ़ीका फौत, अब्दुल करीम ऐं अल्लाह वराई ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। पुलिस कार खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। ज़ंगीपुर वासी अब्दुल करीम सिपरज़ाल ऐं नुंहुं सां नादरा ऑफिस वञी रहियो हो त हादसो पेश आयो। मेहर में ज़मीन जी मालकी तां बिंदुरियन जे झेड़े में क़त्ल थियल नौजवान अली गुल भुट जो केस दाख़िल। मक़तूल जे पीउ जुमो भुट जी फरियाद ते 2 ॼातल ऐं 1 अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ भंडमाणी थाणे ते केस दाख़िल। हाजी इमाम अली, तौफ़ीक़, सलीम, सलाम ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। उमरकोट में दोस्त हथां मारिजी वियल शागिर्द जे क़त्ल जो केस 2 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। नियाज़ अली भंगवार जे क़त्ल जो केस पीउ जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। आसिफ अली नुहरे ऐं कामरान अली पंवर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। खानपुर महर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ गाजी गराणी में 30 मरीज़ गैस्ट्रो जे मर्ज़ में मुब्तला। मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज हेठि फौरी तौर ते सिहत खाते जी टीम मोकिले मर्ज़ ते ज़ाब्तो आंदो वञे। ॻोठाणनि जो मुतालबो। गौसपुर वेझो ॻोठ ख़ान मोहम्मद सब्ज़ोई में BS फीडर खे 3 फुट जो घारो पइजी वियो। इतला बावजूद आपाशी वारो अमलो हंधि न पहुतो। पाणी ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। दोदापुर भरिसां लाल शहबाज शाह खे 2 हंधनि तां घारा फसुल पाणी हेठि इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुथल।
ऐं भिरिया सिटी भरिसां ॻोठ अली नवाज़ सोलंगी वासी पोरियत अली ख़ान सोलंगी पुरस्कार नमूने गुम वारिस परेशान वारसनि मूजिबि नौजवान इको साउंड जो कमु कंदो हो 2 ॾींहंनि खां गुम आहे मदद कई वञे।